उन में चवंदा त इहा वैक्सीन फतेह न कयो ऐं वैक्सीन कंदो त नियाणियूं सुंड थी वेंदियूं। कोविड में लब चयूं कोविड जी वैक्सीन न कयो, सभु माण्हू मरी वेंदा। ये पाण सभु हिते कोविड जी कोरोना जी वैक्सीन कराए टिपा ॾींदा हलूं पिया। मूं त 3 वैक्सीनूं करायूं आहिनि, हिकिड़ी हैदराबाद में चीनी, ॿी वरी फाइज़र हैदराबाद में, टियों ह्यूस्टन अमेरिका में। 3 दफ़ा कराए। माण्हुनि चयो न कराए, मूं चयो भला अलाए कहिड़ी सही हुजे कहिड़ी कूड़ी हुजे, 3 वैक्सीनूं कराए। मां तव्हांजे साम्हूं ॾटो मोटो बीठो आहियां, मुंहिंजे सॼे घर कराई आहे। पोलियो जी जिन वैक्सीन कोन कराई उहे बचड़ा हुननि जा पोलियो जा मरीज़ थी विया। ही जेका HPV ह्यूमन पेपिलोमा वायरस जी वैक्सीन आहे, उन खां जो कैंसर थिए थो, इहा HPV वैक्सीन सॼी दुनिया में थिए पई। ऐं तव्हांखे ख़बर आहे कहिड़नि मुल्कनि में थिए पई? सऊदी अरब। वञी ॾिसो, गूगल कयो, सर्च कयो, सऊदी अरब में वैक्सीन थिए पई, रियाज़, जिद्दा, मदीना, हर जाइ ते। इहा वैक्सीन तुर्की में थिए पई, इस्तंबुल में बि हलंदो पई हींअर। बांग्लादेश नवंबर 2024 में तमामु घणी वैक्सीन जी मुहिम हलाए चुको आहे। इहा UAE मुतहदा अरब इमारात में थिए पई, मलेशिया में थिए पई, इंडोनेशिया में थिए पई, कतर में थिए पई। अयाज़ लतीफ़ पली जेके छॾियो, गूगल ते वञी क्लिक कयो ऐं वञी ॾिसो। तंहिंजे करे इहा वैक्सीन हर जाइ ते आहे। उन हर जाइ ते इहा वैक्सीन थिए पई त सिंध में कोन थियणु ॾींदो। सिंध में छो कोन थींदो? भले सिंधी नियाणियूं तड़पी तड़पी मरी वञनि। ॿी वरी ख़बर त मर्दनि जी छो कोन था ख़बर? मर्दनि जी कीअं थींदी? ठोड़पण ऐं गंजेपन जो इलाजु औरतुनि जो थींदो आहे? गंजो केरु थींदो आहे? मर्द। पोइ उन्हनि मर्दनि लाइ गंजेपन जो इलाजु हूंदो आहे न? या चवनि त मासी जन्नत ऐं मासी फापी उहो कोन थियूं कराइनि। बाबा औरतुनि जा वार छणनि ई कोन था, मर्दनि जा छणनि था, त उन्हनि जी थींदी न वैक्सीन। त औरतूं ॿार ॼणींदियूं आहिनि न। त पहिरीं ॻाल्हि त ही ब्रेस्ट सीने जे कैंसर जी वैक्सीन कोन्हे, हीअ सर्विकल कैंसर जी आहे। बचेदानी जे भरिसां जो कैंसर थींदो आहे। तंहिंजे करे इहा सभिनी नियाणियुनि जी कराइणु खपे। हर नियाणी जेका न कराईंदो, उनजी नियाणी 15-20 सालनि खां 10 सालनि खां पोइ जॾहिं कैंसर जी मरीज़ थी, उहे माउ पीउ उन पंहिंजे बछड़ीअ जे मौत जा ज़िमेदार हूंदा। महिरबानी।